शहदादकोट में गिस्टा जे सॾ ते कंबर शहदादकोट ट्रेज़री जे डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर पारां सरकारी मुलाज़िम जे जाइज़ कम ऐं मुतालबा हल न करण, ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि ख़िलाफ़ उस्तादनि पारां हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी गवर्नमेंट हाई स्कूल खां एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अॻियां पहुची धरणो आयो। राशी ऐं उस्तादनि दुश्मन डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर खे फौरी तौर हटाइण जो मुतालबो कयो। उन मौक़े ते गिस्टा अॻवाननि साईंदाद वदो, शकील सतार भट्टी, फ़हीम खोसो, मोहम्मद बख्श वदो, वहीद मुराद भट्टी ऐं ॿियनि मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त डिस्ट्रिक्ट अकाउंटर ऑफिसर अब्दुल रऊफ़ सुमरो उस्तादनि ऐं मुलाज़िमनि जो दुश्मन बणिजी ट्रेज़री ऑफिस में वेठो आहे। हर जाइज़ कम ते बि रिश्वत घुरी रहियो आहे। उस्तादनि पारां रिश्वत न ॾियण ते डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर कंहिं बि खाते जे सरकारी मुलाज़िमनि जो कमु न पियो करे। ज़िले जा समूरा सरकारी मुलाज़िम राशी ऐं करप्ट मुलाज़िम दुश्मन डिस्ट्रिक्ट अकाउंटेंट ऑफिसरनि जी ॾाढ ऐं ज़ुल्म जो शिकार थी विया आहिनि। उन्हनि निगरान वज़ीर आला सिंध चीफ सेक्रेटरी समेत ॿियनि आला इदारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त उस्ताद दुश्मन करप्ट ऐं राशी डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर अब्दुल रऊफ़ सुमरो खे फौरी तौर हटाए ईमानदार ऐं फ़र्ज़ शुनास डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर मुक़ररु करे कंबर शहदादकोट ज़िले जे सरकारी मुलाज़िमनि में पकड़ियल बेचैनी ख़तमु करे मुलाज़िम जा जाइज़ मुतालबा हल कया वञनि।